आलिम दीन थी करे तुंहिंजो सियासत सां कहिड़ो वास्तो पतो पियो तोखे दीन जी मोहबत न आहे तोखे नोट जी मोहबत आहे हिन जमात खे अरबी घोट जी मोहबत सुभान अल्लाह इंशाअल्लाह इहे मुल्ला नोट जे पोयां हूंदा क़याम जे ॾारे तव्हां अरबी घोट जे पोयां आमीन आमीन तव्हांखे दिलि पर कतारींदो फरमाईंदो दुनिया में तव्हां मूंखे न विसारियो मुंहिंजे मुइज़ात मुंहिंजे कमालात जेका अल्लाह पाक मुंहिंजे मथां अता फरमाई आहे उन्हनि जा तव्हां कांइ लहू उहो बयानु कंदा आहियो तव्हांजी सची मोहबत ई अॼु मुंहिंजी तव्हां सां मोहबत आहे हर नबी पंहिंजे लाइ नफ़्सी करे रोई ख़ुदा खे ॿधाईंदो इहा ई वाहिद ज़ात अल्लाह उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जी पारत आलिम वेठा आहिनि आयत कलाम पाक जी आहे कीअं मौलवी साहब वलसौफ युतीक रब्बुक फतरदा ए मुंहिंजा हबीब तुंहिंजो रब करीब तोखे ॾींदो एतिरो तूं राज़ी रहंदे बस इन आज नाज़ुर थियण खां बाद मुंहिंजो साईं उथी बीठो फरमायो अल्लाह कसम अल्लाह जो आहे जे हिकिड़ो मुंहिंजो उम्मती जहन्नम में दाख़िल थियो जहन्नम मां न निकितो जहन्नम में पियो त मां राज़ी न रही केॾी हुज्जत आहे नबी अलैहिस्सलाम जी पंहिंजे अल्लाह सां इहा हुज्जत बि अल्लाह कराई आहे शान बि अल्लाह करायो आहे इहा अता बि अल्लाह जी आहे बैन बुरहान मौज़ात हर कमालात जेके मुस्तफ़ा जान सभु ख़ुदा जी अता आहे वल्लाह मोती वाना कासिम मुंहिंजे मथां ख़ुदा जी अता आहे मां उन खे तक़सीम कयां थो हेॾे तवजो हेॾे ठोड़ू मुला हेॾे तवजो मां उन खे तक़सीम कयां थो इहो वंड मुस्तफ़ा जो उन्हनि खे मिलंदो जेका अॼु नबी जा तालिब सुभान अल्लाह जिनखे नबी जी तलब आहे ख़ुदा जो कसम वंड सां पंहिंजूं झोलियूं भरींदा अॼु बि रब जो करम एतिरो त बरसे थो जो घर खां ॻाल्हि ॿाहिरि आहे तूं त तूं आहे लिखनि जे क़रीब तव्हां पहुता हो पर ख़ुदा जा मलाइकत इहे सिफ़ो सिफ़ो आख़िरी सभु जिन जी आसमान आख़िरी ताईं पहुची रही आहे अॼु उहे बि तो लाइ दुआयूं घुरनि सुभान अल्लाह उहो बिलाल नबी जो सचो ज़ात जो बातो ज़बान जो बातो ज़ात जो हबशी शक्ल जो सादो को भाए कोन को यार भाए अदा असां चइबो कि यार भाए ॿियो केरु भाईंदो क़यामत में मदीने जो मोर भाईंदो उहो पंहिंजे भाकुर में कंदो उहो छिके असांखे जन्नत में पहुचाईंदो उहो रोई अर्ज़ु कंदो हर नबी आदम ताईं ईसा अलैहिस्सलाम ताईं पंहिंजे लाइ रोईंदा ही दिलबर असां जरा रोईंदो आहे ये मुंहिंजा साईं पाण फरमायो बिलाल आहिनि बिलाल साईं फिदा कबी में अबू अम्मा कुर्बान हुकुम बिलाल अज़ान दे हाज़िर काथे बीहा बैतुल्लाह जे मथो बीहा छा जाइज़ आहे न कंहिं वक़्त जा हाकिम सहाबा कराम जो वक़्तु आहे ताबईन तबो ताबईन जेके बि हज़रात मुतक़दमीन अहले दिल आलम ते गुज़रिया ईअं कंहिं न कयो त मदीने जे मोर कयो हे बि हुकुम अल्लाह जो आहे अल्लाह जो बेशक चओ हे बि हुकुम अल्लाह जो आहे हे बि अता अल्लाह जी आहे हा फरमाए बैतुल्लाह जे मथां बि बिलाल बैतुल्लाह जे मथां बीठो चुप करे बीह वियो अज़ान में ताख़ीर थी बिलाल एॾी देर साईं तव्हांखे त अल्लाह ॼाणायो आहे मां खां पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे
साईं मदीने तैयबा में हुम त अज़ान वारे वक़्तु मुंहिंजो मुंहुं बैतुल्लाह ॾे ख़ुदि तव्हां बैतुल्लाह ते बीहारियो मां अॼु काॾे मुंहुं करे अज़ान चवां त साईं पंहिंजे रुख अनवर खे फेराए बिलाल करे थो साम्हूं बीह फरमाए त बिलाल अॼु असां ॾे मुंहुं करे बांग सुभान अल्लाह अखियूं बिलाल जूं आहिनि चहिरो मदीने जे मोर जो आहे छान वक़्तु आहे इंशाअल्लाह सुभाणे क़यामत जे ॾाढे हर ॾिहाड़े तोखे सोबत नबी जी नसीब थींदी आमीन। ऐं जुमे जे ॾिहाड़े अल्लाह तोखे दीदार कराए आमीन वअल्लमक मा लम तकुन तालम जा ॼाण तोखे नहीं जा ख़बर तोखे नहीं असां तोखे सभु ॼाणाए छॾियोसीं हाणे ॿुधायो त कहिड़ी शइ नबी जे ॼाण में न आहे को ॿुधाइण वारो लिखण खां त भरो कागज़ कारा करे छॾिया अथव अड़े कागज़ न कारा कया थी पंहिंजो मुंहुं कारो कारो कयो थी पंहिंजे मुंहुं खे तां घुमायो थी थोबी घुमाई थी जेका न सकरात में लहंदी न क़ब्र में लहंदी क़यामत में निकिरंदे इहा दुनिया वारी कारे तुंहिंजे मुंहं ते हूंदी हर को चवंदो हाज़ा जहन्नमी हाज़ा जहन्नमी हाज़ा जहन्नमी ऐं जॾहिं मदीने वारे साईं वेंदे त साईं तुंहिंजे मुंहुं न कंदो बेशक बेशक दुआ कयो असांजो मुल्क हक़ सां सच सां आबाद रहे आमीन असांजे मुल्क में निज़ाम मुस्तफ़ा अचे आमीन नबी जो निज़ाम कम खुदाई कानून आहे छो त यादि रखो नबी जो हर कौल फ़ैल खुदाई आहे वमा यंतिक़ु अनिल हवा कौन सी बार हो साईं छा साहब वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा 27 से बारो वमा यंतिक़ु अनिल हवा मुंहिंजो नबी पंहिंजी ख़्वाहिश पंहिंजे इरादे मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर जो वही आहे मोकिलियो या नबी जो हर कलाम खुदाई कलाम आहे जे इन कलाम ते एतिराज़ करे थो त ख़ुदा ते एतिराज़ करे काॾे वई तौहीद पाण खे मोहबत सॾाए थो काॾे वई तुंहिंजी मोहबत जेकॾहिं मोहबत आहिनि त सुन्नत जमात जा आहिनि सुभान अल्लाह नबी जे हर फरमान खे सुभान अल्लाह तस्लीम कनि था पिया उन्हनि इनकार न आहे असां वटि इक़रार इकरार सरकार जे फरमान को इक़रार कयूं जो फरमान वमा यंतिक़ु अनिल हवा पंहिंजे इरादे पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न ॻाल्हाईंदो आहे मगर इन हुआ इल्ला वही यूहा मगर वही जेको मोकिलियो पतो पियो त सरकार जो हर कलाम खुदाई कलाम आहे हर फरमान खुदाई फरमान आहे न त क़ुर पाक में ख़ुदा फरमाए हा त अॻ में मुंहिंजी ताबेदारी कयो पोइ मुंहिंजी ताबेदारी ख़बर न बि कयो न वमन युतिर रसूल कुरान वमन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह जंहिं रसूल मुंहिंजी ताबेदारी कई उन मां अल्लाह जी ताबेदारी कई केॾो शान मुस्तफ़ा जो आहे मुबारक तोखे आहे तुंहिंजे पुखे पियो आहे तुंहिंजे पुखे पियो आहे उमेद आहे इहा त तोखे कतारींदी ॿियो कोन कतारींदो जे कतारींदो त इहो कतारींदो धन जो धनार पुख़्तो आहे त धन खे कतारे वाट वठाए थो असांजो धनार मदीने जो मोर आमना जो लाल बतूल जो बाबो सैयद रुसुल इमामुल कुल इंशाअल्लाह गुनाहगारनि खे कतारे बुरी वाट खां परे करे जहन्नम में जन्नत में पहुचाईंदो चओ आमीन आमीन हथ खणी चओ आमीन नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री मुर्शिद हुसैन हजूर घोर पुनल ये बयन ऐं हक़ जा दलील बुरहान ॿुधी हैरान थी विया चयूं हाणे अहिड़ो सुवालु कयूंसि जवाब ई न ॾे अरे नबी जवाब न ॾे जंहिंजो कलाम ख़ुदा जो कलाम वमन युतिर रसूल जंहिं रसूल जी ताबेदारी कई फ़क़द अता अल्लाह उन अल्लाह जी ताबेदारी कई छा मुची करे आया सरकार जी ख़िदमत में
पुछनि था कीअं आया हो तो नबो जी दवा करें थो असांखे मुइज़ो ॾेखार हिननि चयो हाज़ा सिहर मुबीन दिलि में पधरो जादू आहे जादू आसमान ते न वेंदो आहे ज़मीन ते हूंदो आहे अर्ज़ु कयूं त मुंहिंजा साईं इन चंड खे चीरे ॿ टुकर कर फरमाता मां त ॿ टुकर अलाह जे अता सां कयां थो हो त कलमो थो पढ़े थो माथे सुभान अल्लाह हो त कलमो थो पढ़े पियो माथे पाण मैदान ते निकिरी हलिया आहिनि उहो जबल कहिड़ो आहे जबल अबू कुबैस विच में जबल अबू कुबैस आहे हेॾो महबूब ऐं महबूब जा उहे जेके मके जा मुशरिक ॿिया साहबी बि गॾु चंड 14 जी राति ते आहे विच आसमान ते सुभान अल्लाह अंगुली पाक जो इशारो करे थो एक तरफ ते साते वन शक्ल कमर इशारो कंदो हुयो तन चीजी बाध थी पियो अध जबल जे हिन पासे अध जबल जे हिन पासे सुभान अल्लाह फरमायो कलमा पढ़ो चुप थी विया चङो पर हिकिड़ो अर्ज़ु कर क़बूल कहिड़ो जीअं तो चंड खे चीरियो आहे मां न चीरियो अलाह जी कुदरत चीरियो आहे छा खपे इन खे गॾाए त यादि रखो जंहिं नबी ख़ुदा जी अता सां चंड खे चीरियो आहे त ॻंढे बि सघे थो सुभान अल्लाह वरी दिलि भर अंगुली पाक खई अंगुली खणंदो हुयो त ॿई अध ईंदा विया पाण में मिली हिकु चंड थी वियो ए महबूबनि जो अंगुली पाक जो इशारो आहे तोखे बि क़यामत ॾियारे इहो इशारो कंदो मोमिन नबी जा आशिक़ चो फरमाइनि था त जंहिंखे दुनिया में जंहिंसां मोहबत कीअं हदीस अल मरो मन हब जंहिंखे दुनिया में जंहिंसां मोहबत उहो उन सां गॾु हूंदो हिन दुनिया में तोखे दिलबर सां मोहब्बत आहे त दिलबर खां परे न हूंदी आमीन परे न हूंदे गुनहगार हूं पोइते पे रहूं नेकी न आहे सब कुछ साम्हूं आहे हर गुनाह जा मरकज़ हूं पर अल्लाह जो कसम असांजी जान असांजी माल असांजी औलाद असांजो घर असांजो ॿार बच्चा नबी पाक जे कदमनि जी मिट्टी तो मैं कुर्बान मदीने पाक जी मिट्टी मदीने पाक जी मिट्टी लतारूं ॾे थो हवा जो ज़ोर आहे दज़ थी वञे थी पई फरमायो त इहो दज़ न आहे गुबार आहे गुबार तल मदीना शिफ़ातन जंहिंखे इहो गुबार लॻो उन्हनि जी शफ़ात आहे सुभान मुंहिंजो निंगर गुलमान शाह वफ़ात करे आशिक़ रसूल हो नर हो बातला शेर हो बेशक ईंदा मुनाफ़िक भला गुलमान शाह हिते हा भॼी वेंदा जी मुंहिंजा साईं भॼी वेंदा सच मुंहिंजा साईं मां सां गॾु आहे होटल में ॿ फ़क़ीर ॿिया बि आहिनि बाबा मुंहिंजो पुटु चई हज़ूर सां हीअं फरमायो पोइ गुबार कीअं अचे कीअं लॻे मां चयो घुरंदो आहे हिते त कमी कान्हे का हिते कमी कान्हे का मुंहिंजे बचड़े दिलि में दुआ घुरी ईअं ओचितो गुबार थी वियो मां चयो पुटु मुबारक तोखे आहे तुंहिंजी दुआ क़बूल आहे लटो हाणे जान जो मथे खण लटो मथे खे गुबार लॻंदो हुयो मुंहिंजा पुट तुंहिंजी क़यामत में न बि शफ़ाअत कर सुभान अल्लाह यानी मिट्टीअ जो इहो शान आहे रोज़ जो छा शान हूंदो रियाज़ुल जलन जो छा शान हूंदो गुंबद ख़िज़रा जो छा शान हूंदो नबी जा कदमनि खां वेही नफ़िल पढ़ी दुआ घुरे छा न करम हूंदो मुस्लमानो सारो मदीनो रहमत ई रहमत आहे बरकत ई बरकत आहे ख़ुदा जो करम ई करम आहे ख़ुदा न मारे मदीनो ॾेखारे आमीन ख़ुदा आगे न मारे असांखे मदीनो ॾेखारे सभई चओ आमीन 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 ही हालत आहे तकलीफ़ जी हालत आहे छा टाइम थियो आहे मौलवी साहब कुझु ॻाल्हाए त सही चुप त न करे सवाल न मां 1 मिंट कयो आहे घोर पुनल मूंखे यादि आहे जी मुंहिंजा साईं ड्रिब चांजा खान में पहिरियों वक़्तु हुजे नवां इहे अला ज़बाना फ़िक़ह जा फ़रिया पैदा थिया
असां त पंधनि तो क़ुर्बान वञूं पंधनि जे कदमनि जी मिटी तो क़ुर्बान वञूं पंतन मोहम्मद मोहम्मद हिकु अली ॿ अली सैयदा टे हसन चार हुसैन पंजो थी विया असां लाइ गंज आहे बेशक मुंहिंजा साईं कहिड़ो किसो पोइ खणा पुॼो रिब शरीफ़ जो हा शरीफ़ नवाज़ी हा नव ज़ाकिर वठी आयो मोहम्मद शाह मरहूं वफ़ात करे वियो आहे हाणे पोइ ठीकु थियो नव ज़ाकिर मां हिकिड़ो पुछियुमि की को बि कोन आलिम आयो आहे मां चयो माशा अल्लाह हाफ़िज़ मदीने वारे हाल जो शान बयानु कंदुसि पंधनि पाक जो शान बयानु कंदुसि हसन जी तारीफ़ थींदी हुसैन जी तारीफ़ थींदी उन्हनि जी शाह जो बयानु कंदुसि भली को नाचे ख़ुदा त आहे न सुभान तव्हांजो होॾो हुननि जो बि चर्चो हलियो हेॾो बि इश्क जो लतो हलियो तव्हांजो हिकिड़ो बसि करे वेठो निड़ी बंदि थी वई ॿियो बसि करे वेठो नवनि जी निड़ी बंदि थी वई पोइ बि 2 कलाक मूंखे 6 कलाक पूरी मां तक़रीर कई मूंखे थक छॾी सुभान अल्लाह इश्क वॾी चीज़ आहे हिन वक़्तु मां कंहिं ॿिए ख़्याल में वेठो आहियां हिदायत जा कलमा तव्हांखे सेखारियां थो अञा वाज़ जा मसइला ॿिया आहिनि ख़ुदा ॼाणे जेकॾहिं मां वेही रहां अलाह पाक मूंखे ताक़त पंहिंजे कर्म सां नबी जे मुआबे ॾींदो सिॼु 3 पारी थिए मग़रिब थिए सोमाणी थिए सिॼु भरे मूंखे थक न सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हाज़री मुर्शिद हुसैन हिते रसूल जी आल में वेठी आहे आल जो नग न पवंदो मुंहिंजे दिलि भर खे आल जो नग न पवंदो मुंहिंजे बचनि जो नग न पवंदो मां त गुनहगार आहियां नबी जा बचड़ा खोड़ वेठा आहिनि को गॾु वेठो आहे को काॾो वेठो आहे ओ मुस्तफ़ा जा बचड़ो तव्हांखे मुबारक आहे तव्हांजो नानो तव्हां को राज़ी आहे तव्हां पंहिंजे नाने जे सिक में घर ख़ुदा जे हवाले करे हिन महफ़िल में शरीफ़ थिया हो तव्हां सभु जन्नती आहे सुभान अल्लाह आमीन मां हाणे दुआ घुरां थो मौज़ू कुझु ॿियो हुयो हुज़ूर जे इल्म ते घणो कुझु ॻाल्हायां तव्हांजो अकुलु हैरान थी वञे हा वकान फज़लुल्लाह अलैक अज़ीमा तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे याने हीअ ख़ुशी हर ख़ुशी खां वधीक चओ हीअ ख़ुशी हा हर ख़ुशी खां वधीक छो अल्लाह फरमातो कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फबिज़ालिका फलियफ़रहू फरमाइन सम्झाइन त मुंहिंजे फज़ल ऐं मुंहिंजे रहमत घुरजनि त ख़ुशि थी वेंदा बेशक घुरजनि त ख़ुशी कनि ख़ुशी छा ते ख़ुदा जो फज़ल ख़ुदा रहमत जी मुंहिंजा साईं त मुंहिंजो दिलबर ख़ुदा जो फज़ल आहे ख़ुदा जी रहमत आहे क़ुर फरमाए थो असां महफ़िल मिलाद में ख़ुशियूं कंदा आहियूं नातियूं पढ़ाईंदा आहियूं ख़ैर ख़ैरात थींदो आहे हस्पताल जंहिंखे जेतिरो हूंदो आहे उहो खाईंदो बि आहे त खाराईंदो बि आहे बिदत हर धक तुंहिंजे मुंह में क़ुर खां इनकार थो करे ॿुध क़ुर हा وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما तुंहिंजे मथां मुंहिंजो अज़ीम फज़ल आहे मुंहिंजो दिलबर ख़ुदा जो फज़ल आहे बाक़ी रही रहमत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तू आलमीन लाइ रहमत आहे आलम दुनिया लाइ रहमत आहे आलम क़ब्र लाइ रहमत आहे आलम हशर लाइ रहमत आहे जंहिं जाइ ते रहमत वारे नबीअ जो कदम ईंदो उते ज़हमत न ईंदी छो त नबी नेकनि जे टोले में न हूंदो नबी गुनाहगारनि जे टोले में हूंदो गुनाहगारनि खे रोई रब खे परचाए पंहिंजी उमत खे छिके जन्नत में पहुचाईंदो त हाणे असांजो नबी ख़ुदा जो फज़ल बि आहे त ख़ुदा जी रहमत बि आहे हाणे पुछां क़ुर खां त या क़ुर फ़ैसिलो तूं कर
कुल बिफज़लिल्लाह व बिरहमतिही फरमाइन त मुंहिंजे फज़ल मुंहिंजे रहमत फबिज़ालिक फलयफ़रहू घुरिजनि त ख़ुशि थियनि ख़ुशी घुरिजनि त ख़ुशी कनि ओ हो ख़ैरुम मिम्मा यजमऊन इहा ख़ुशी जो तव्हां गॾु कयो था धन दौलत माल सोन चांदी ज़मीन इक़्तिदार ख़ुशि थियो था इहा तव्हांजी ख़ुशी घटि आहे मुंहिंजे हबीब जे आमद जी ख़ुशी ख़ैर आहे वधीक अॼु की ख़ुशी हर ख़ुशी खां वधीक हथ खणी चओ वधीक अॼु की ख़ुशी हर कंहिं सां वधीक अल्लाह अल्लाह मोमिन अल्लाह रहमत मुनाफ़िक़ अल्लाह रहमत मोमिन के लिए रहमत है ये महफिल मोमिन के लिए रहमत है ये महफिल कुरान से पूरी है जी मुझे सही तू छो मीलाद को नफ़रत करे मीलाद जो मक़सद छा आहे 5-15 माण्हू गॾु करे उते हस्ब ताक़त कुझु न कुझु ख़ैर ख़ैरात हज़ूर जी मोहबत में बारगाह रिसात ते मोकिलियो ऐं सलातूं पढ़ो सलाम पढ़ो नातियूं पढ़ो हिन खे चइबो आहे महफ़िल मीलाद त मीलाद हुज़ूर जन फज़ल आहिनि ख़ुदा जो हज़ूर जन रहमत आहिनि त ख़ुदा फरमाए थो हो ख़ैरुम मिम्मा यजमऊन इहा महफ़िल इहा मोहब्बत इहो प्यार सुभान अल्लाह ख़ैर यजमऊन जो तव्हां गॾु कयो था तव्हांखे इन जी मोहबत आहे इहा घटि आहे मुंहिंजे नबी जी आमद वधीक साबित था मिलाद बेशक साबित थी ख़ुशी बेशक 12 हज़ूर जी आमद कॾहिं थी आहे 12 तारीख़ रबिउल अव्वल जी जी मुझे सही सैयदा फरमाए थी त मुंहिंजो बचिड़ो जॾहिं मुंहिंजे पेट मां निकितो त चपला चुरनि था मां हैरान थी वियुमि त मासूम बचिड़ो नओं ॼावल चप चुरनि था कनि जो रखां त आवाज़ आहे अल्लाहुम उम्मती मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत ईंदे बि ख़ुदा खे यादि करे ख़ुदा खे परचाए तोला जन्नत तोखे वठी ॾे वेंदे बि ख़ुदा खे अर्ज़ु करे तोखे जन्नत वठी ॾे अहिड़ो नबी कहे पे उम्मत खे न मिलियो आहे न मिलंदो जहिड़ो असांखे मिलियो बेशक नबूअत में सभु यकसान सभु बराबर पर इज़त में अज़मत में शान में फज़ीलत में मुंहिंजो साईं हर पैगंबर खां आला आहे बाला हथ खणी जो आला आहे बाला उन नबी जी मोहब्बत में आया हो कहिड़ियूं यार जूं ॻाल्हियूं कयूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं कयूं किथे पहुचायूं तोखे ख़बर न आहे ईशान आला आहे बाला आहे मेराज जी राति चवंदा त नूर न चओ छो नूर अल्लाह आहे बेशक नूर अल्लाह आहे रोशनी आहे रहमत आहे बरकत आहे ॻाल्हि ॿुधो मेराज जी राति जॾहिं सरकार सारी ते सार थिया आहिनि सिधो बैतुल मुक़द्दस पहुता आहिनि अर्ज़ु करे वही या रसूल अल्लाह मुसल्लो ख़ाली आहे सिफ़ा तयारु आहिनि रूहानी रूह सभु तयारु आहिनि सिफ़ा अॼु आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर पैगंबर जो रूह सिफ़र में खड़ो आहे तॾहिं बरक़ात नमाज़ नबी साईं अल्लाह जे शुक्राने जी पढ़ाई परवाज़ थिया मथे परवाज़ थिया हर शहर खां हर मुल्क खां जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र जे मथां हुया त फरमायो त मूसा क़ब्र में नमाज़ पढ़े थो मूसा क़ब्र में नमाज़ पढ़े थो मिट्टी जे अंदरि पर यादि रखो या मिट्टी न आहे आशिक़नि लाइ छा आहे क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़ जॾहिं साईं इहे मंज़िलूं लोहो कलम कुर्सी ॿिया मंज़िलूं जॾहिं सिदरतुल मुंतहा ते पहुता जिते जिब्रील जो मक़ाम हो
त सरकार पंहिंजे कदम खे वधाए थी, जिबरील कदम खे पोइते करे थो। या अखी, मके में गॾु, मदीने में गॾु, बैतुल मुक़द्दस में गॾु, हिते गॾु, हुते गॾु, अॼु पोइते थो थिए। मुंहिंजा साईं मुंहिंजी बात कान्हे, हिकिड़ो कदम मां वधाईंदुसि त मुंहिंजा पर बाहि में सड़ी वेंदा। छा चयूं? पर सड़ी वेंदा। त मुंहिंजा पर बाहि में सड़ी वेंदा। अदा हाली इन खे रखो, हाली इन खे रखो। जिबरील कदम खे पोइते कयो, सरकार कदम खे अॻिते को, सिदरतुल मुंतहा। मुंहिंजा पर सड़ी वेंदा, ताक़त हलंदी कान्हे का। उहो ख़ुदा जो महबूब कदम खे वधाए अॻिते वियो। अॼु अल्लाह पाक 27 रजब जी राति सरकार खे अर्श जे मथां बीहारियो। मूसा अलैहिस्सलाम सां जॾहिं अल्लाह ताला हम कलाम थियो आहे, कोहे तूर ते हुकुम थियो, फखला ना लाइक इनक बिल वादिल मुक़द्दस तवा। मूसा जुती ला, पहिरें उघाड़ो थी, पोइ मुंहिंजो कलाम ॿुधो। मूसा जुती ला थी, जॾहिं सरकार अर्श जे मथां पहुतो आहे त उहो मूसा वारो वाक़ियो हुज़ूर खे यादि आयो। इन वक़्तु ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मूसा मूसा बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो, अर्ज़ु कयईं, रब अरनी उनज़ुर इलैक, दीदारो कराए। वॾा वर मां त लन तरानी, तूं ॾिसी न सघंदे, उहा अख अञा का ॿी आहे। चओ मुंहिंजे दिलि भर जी अख आहे, मदीने जे मोर जी अख आहे। सुभान अल्लाह। साईं उहो वाक़ियो यादि करे जुती थो लाहे। हुकुम कयो, ख़ुदा मुंहिंजा नबी नाले न लाह। मुंहिंजा मौला मूसा खे लहराए थो, मूंखे पाराए थो। इन लाइ लहरायां थो त इहा तूर जी मिटी मूसा जे कदमनि खे लॻे त मूसा शर्फ़ वारो बणिजी वञे ऐं तुंहिंजी नाले अर्श खे शर्फ़ वारो बणाए। तॾहिं त बुज़ुर्ग फरमाया, कुर्ब मूसा और है, कुर्ब मोहम्मद और है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, कोहे तूर है, अर्श मौला और है। रब्बना व तक़ब्बल मिन्ना अल्लाहुम्मा आमीन, इन्नका अंतस समीउल अलीम, अल्लाहुम्मा आमीन, व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदका ल शर मा इंदना या अरहमर। मुंहिंजा मौला न ग़रीबनि जी पारत, हे परे परे खां तुंहिंजी रज़ा ख़ातिर तोखे राज़ी करण लाइ मुंहिंजा मौला महफ़िल हक़ में अच शरीक थियनि। मुंहिंजा मौला हिन जो नेक उमेदां पूरियूं कर, नेक इरादा पूरा कर। हिन जी औलाद खे साल वेही रह, बैठ जा। असांजे घरनि में तुंहिंजो ज़िक्र हुजे, तुंहिंजो शुक्र हुजे, तुंहिंजी नेक ताबेदारी जेका तो अलाह खे पसंदि थिए उहा कराए। मुंहिंजा मौला हर मुमिन जी पार थिए, कंहिंखे ख़ाली न कर। मुंहिंजा मौला हीअ त मालिक जो करम आहे। नंढी अरफ़ात आहे, नंढी अरफ़ात आहे। ॼटनि जो मग़ज़ ख़राबु थी वियो आहे। अॼु मुला जो मुहकारो, तुंहिंजो नबी सहारो। आमीन। हथ खणी चओ, मुला जो मुहकारो, तुंहिंजो नबी सहारो। हिते बि सहारो तो उते बि सहारो। जंहिं नबी जे इश्क में तूं आयो आहे, उमेद आहे तोखे दिलि भर न छॾींदो। वठी हथ को जन्नत में पहुचा। आमीन। बस दुआ घुरी से रब करीब। हाणे ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो बि हिकिड़ो चवणु मञींदो। मां तव्हां चओ त साईं चंदो करे थो, मां चंद ई न आहियां। ख़ुदा जा गंज क़बूल कंदो। भैया भैया क़बूल कंदो, क़बूल आहे। जगह न मिले, रोड आहे, बनियूं आहिनि। अॼो की नमाज़ मासां पढ़ो त मां तव्हांजो गवाह, तव्हां मां जा गवाह। अॼो की नमाज़ ॿे पाड़े जी पढ़ो, वक़्तु पोयों आहे, अज़ान मिले थी, सभु सफ़ो जी वञे, निस्बो बणिजे, पुठिते ते सीधे जाइज़ आहे। सलातो सलाम अलैहि या रसूल अल्लाह, सलातो सलाम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। पहिरो नंबर मिलियो थई पीर प्यारो, पहिरो नंबर मिलियो थई पीर प्यारो। आदि हुसैनी तू, आदि हुसैनी तू भगन वारो। पहिरो नंबर मिलियो थई पीर प्यारो, आदि हुसैनी
पीर प्यारो मुल्कन मां जगी वट माण्हू अचन था अची बादशाह भी सलामी थियन था सलामी थियन था मुल्कन मां जगी वट माण्हू अचन था अची बादशाह भी सलामी थियन था सलामी थियन था हिया हक जो वली सैयद प्यारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो आदि हुसैनी तू भगन वारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो पैरो नंबर मिलो थई पीर प्यारो नंढन तोड़े वडन जो अथ सुपियार मुर्शिद हुसैन दिल जो करार दिल जो करार नंढन तोड़े वडन जो